नाज़रीन हिते अहम ख़बर शामिल कंदासीं। पंजाब असेंबली में वॾे वज़ीर जी चूंड लाइ वोटिंग मुकमल थी वई आहे, जंहिं बाद वोटिंग जे ॻणप जारी आहे। चौधरी परवेज़ इलाही समेत काफ लीग जे 10 मेंबरनि वोट कास्ट कयो। वोटिंग बाद मेंबर वापसि सीटनि ते अची विया आहिनि। डिप्टी स्पीकर कुझु देर में नतीजनि जो ऐलान कंदो। अहम ख़बर अवां सां शेयर कई पिया। पंजाब असेंबली में वॾे वज़ीर जी चूंड लाइ वोटिंग मुकमल थी वई आहे, जंहिं बाद वोटनि जी ॻणप जारी आहे। चौधरी परवेज़ इलाही समेत काफ लीग जे 10 मेंबरनि वोट कास्ट कयो। वोटिंग बाद मेंबर वापसि सीटनि ते अची विया आहिनि। डिप्टी स्पीकर कुझु देर में नतीजनि जो ऐलान कंदो। अवां खे आगाह कई पिया। पंजाब असेंबली में वॾे वज़ीर जी चूंड लाइ वोटिंग मुकमल थी वई आहे, जंहिं बाद वोटनि जी ॻणप जारी आहे। चौधरी परवेज़ इलाही समेत काफ लीग जे 10 मेंबरनि वोट कास्ट कयो। वोटनि बाद मेंबर वापसि सीटनि ते अची विया आहिनि। डिप्टी स्पीकर कुझु देर में नतीजनि जो ऐलान कंदो। अहम ख़बर अवां सां शेयर कई पिया। नाज़रीन, पंजाब असेंबली में वॾे वज़ीर जी चूंड लाइ वोटिंग मुकमल थी वई आहे। अवां खे आगाह कयूं पिया। डिप्टी स्पीकर कुझु देर में नतीजनि जो ऐलान कंदो। अहम ख़बर आहे अवां सां शेयर कई पिया। पंजाब असेंबली में वॾे वज़ीर जी चूंड लाइ वोटिंग मुकमल थी वई आहे, जंहिं बाद वोटनि जी ॻणप जारी आहे। चौधरी परवेज़ इलाही समेत काफ लीग जे 10 मेंबरनि वोट कास्ट कयो। वोटिंग बाद मेंबर वापसि सीटनि ते अची विया आहिनि। डिप्टी स्पीकर कुझु देर में नतीजनि जो ऐलान कंदो। अहम ख़बर आहे अवां सां शेयर कयूं पिया। पंजाब असेंबली में वॾे वज़ीर जी चूंड लाइ वोटिंग मुकमल थी वई आहे, जंहिं बाद वोटनि जी ॻणप जारी आहे। अवां खे आगाह कयूं पिया। पंजाब असेंबली में वॾे वज़ीर जी चूंड लाइ वोटनि जी ॻणप मुकमल थी वई आहे, जंहिं बाद वोटनि जी ॻणप मुकमल थी आहे। चौधरी परवेज़ इलाही समेत काफ लीग जे 10 मेंबरनि वोट कास्ट कयो। अवां खे आगाह कयूं पिया। वोटिंग बाद मेंबर वापसि सीटनि ते अची विया। डिप्टी स्पीकर कुझु देर में नतीजनि जो ऐलान कंदो। या अहम ख़बर अवां सां शेयर कई पिया। पंजाब असेंबली में वॾे वज़ीर जी चूंड लाइ वोटिंग मुकमल थी वई आहे। अवां खे आगाह कयूं पिया। वोटनि जी ॻणप पिणु मुकमल थी वई आहे। चौधरी परवेज़ इलाही समेत काफ लीग जे 10 मेंबरनि वोट कयो आहे। वोटिंग बाद मेंबर वापसि सीटनि ते अची वेठा आहिनि। डिप्टी स्पीकर कुझु देर में नतीजनि जो ऐलान कंदो। पंजाब जो वॾो वज़ीर केरु थींदो, कुझु देर में नतीजनि जो ऐलान थींदो। अवां खे आगाह कयूं पिया। पंजाब असेंबली में वॾे वज़ीर जी चूंड वोटिंग मुकमल थी वई आहे। उन खां पोइ ॻणप पिणु मुकमल थी वई आहे। चौधरी परवेज़ इलाही समेत काफ लीग जे 10 मेंबरनि वोट कयो आहे। वोटिंग बाद मेंबर वापसि सीटनि ते अची वेठा आहिनि। डिप्टी स्पीकर कुझु देर में नतीजनि जो ऐलान कंदो। डिप्टी स्पीकर थोरी देर खां पोइ नतीजनि जो ऐलान कंदो। पंजाब जो वॾो वज़ीर केरु थींदो। पंजाब असेंबली में वॾे वज़ीर जी चूंड लाइ वोटिंग मुकमल थी वई आहे। अवां खे आगाह कयूं पिया। पंजाब असेंबली में वॾे वज़ीर जी चूंड लाइ वोटिंग मुकमल थी वई आहे, जंहिं बाद वोटिंग जी ॻणप पिणु मुकमल थी आहे। चौधरी परवेज़ इलाही समेत काफ लीग जे 10 मेंबरनि वोट कास्ट कयो। वोटिंग बाद मेंबर वापसि सीटनि ते अची वेठा आहिनि। पंजाब जो वॾो वज़ीर केरु थींदो, कुझु देर में डिप्टी स्पीकर नतीजनि जो ऐलान कंदो। अवां खे आगाह कयूं पिया। चौधरी परवेज़ इलाही ऐं हमज़ा शहबाज शरीफ़ में मुक़ाबिलो थियो आहे। अवां खे आगाह कयूं पिया। पंजाब असेंबली में वॾे वज़ीर जी चूंड लाइ वोटिंग मुकमल थी वई आहे, जंहिं बाद वोटनि जी ॻणप पिणु मुकमल थी वई आहे। चौधरी परवेज़ इलाही समेत काफ लीग जे 10 मेंबरनि वोट कास्ट कयो आहे। डिप्टी स्पीकर थोरी देर खां पोइ नतीजनि जो ऐलान कंदो। पंजाब जो वॾो वज़ीर केरु थींदो, हमज़ा शहबाज या परवेज़ इलाही। नतीजनि जो ऐलान कुझु देर में थियण वारो आहे।
आगाह कयूं पिया अवांखे पंजाब असेंबली में वॾे वज़ीर जी चूंड लाइ वोटिंग मुकमल थी वई आहे, जंहिं बाद वोटनि जी ॻणप जारी आहे। चौधरी परवेज़ इलाही समेत काफ़ लीग जे 10 मेंबरनि वोट कास्ट कयो। वोटिंग बाद मेंबर वापसि सीटनि ते अची वेठा आहिनि। डिप्टी स्पीकर कुझु ई देर में नतीजनि जो ऐलान कंदो। यह अहम खबर है। असां शेयर कयूं पिया पंजाब असेंबली में वॾे वज़ीर जी चूंड लाइ वोटिंग मुकमल थी वई आहे, जंहिं बाद वोटनि जी ॻणप पिणु मुकमल थी आहे। चौधरी परवेज़ इलाही समेत काफ़ लीग जे 10 मेंबरनि वोट कास्ट कयो। वोटिंग बाद मेंबर वापसि सीटनि ते अची वेठा आहिनि। डिप्टी स्पीकर कुझु ई देर में नतीजनि जो ऐलान कंदो। पंजाब असेंबली में वॾे वज़ीर जी चूंड लाइ वोटिंग मुकमल थी वई आहे। नाज़रीन, अवांखे अहम ख़बर बाबति आगाह कयूं पिया। पंजाब जो वॾो वज़ीर केरु थींदो, नतीजनि जो ऐलान कुझु ई देर में थींदो। अहम खबर है। असां शेयर कयूं पिया पंजाब असेंबली में वॾे वज़ीर जी चूंड लाइ वोटिंग मुकमल थी आहे, जंहिं बाद वोटनि जी ॻणप पिणु मुकमल थी वई आहे। चौधरी परवेज़ इलाही समेत काफ़ लीग जे 10 मेंबरनि वोट कास्ट कयो। डिप्टी स्पीकर कुझु ई देर में नतीजनि जो ऐलान कंदो। या अहम खबर असां शेयर कयूं पिया पंजाब असेंबली में वॾे वज़ीर जी चूंड लाइ वोटिंग मुकमल थी वई आहे, जंहिं बाद ॻणप जो अमल पिणु मुकमल थी चुको आहे। पंजाब जो वॾो वज़ीर केरु थींदो, नतीजनि जो ऐलान कुझु ई देर में थींदो। अवांखे आगाह कयूं पिया पंजाब असेंबली में वॾे वज़ीर जी चूंड लाइ वोटिंग मुकमल थी वई आहे। चौधरी परवेज़ इलाही समेत काफ़ लीग जे 10 मेंबरनि वोट कास्ट कयो। वोटिंग बाद मेंबर वापसि सीटनि ते अची वेठा आहिनि। डिप्टी स्पीकर कुझु ई देर में नतीजनि जो ऐलान कंदो। अहम खबर बाबति आगाह कयूं पिया पंजाब असेंबली में वॾे वज़ीर जी चूंड लाइ वोटिंग मुकमल थी वई आहे, जंहिं बाद ॻणप जो अमल पिणु मुकमल थी चुको आहे। चौधरी परवेज़ इलाही समेत काफ़ लीग जे 10 मेंबरनि वोट कास्ट कयो। वोटिंग बाद मेंबर वापसि सीटनि ते अची वेठा आहिनि। कुझु ई देर में डिप्टी स्पीकर दोस्त मोहम्मद मज़ारी नतीजनि जो ऐलान कंदो। पंजाब असेंबली जो वॾो वज़ीर हमज़ा शहबाज़ चूंडिजी वियो आहे। अवांखे आगाह कयूं पिया पंजाब असेंबली में वॾे वज़ीर जी चूंड थी, जंहिंमें हमज़ा शहबाज़ हिकु भेरो ॿीहर पंजाब जो वॾो वज़ीर चूंडिजी वियो आहे। नून लीग अॻवान हमज़ा शहबाज़ हिकु भेरो ॿीहर पंजाब जो वॾो वज़ीर चूंडिजी वियो आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया नाज़रीन, पंजाब असेंबली में वॾे वज़ीर जी चूंड थी आहे, जिते हमज़ा शहबाज़ हिकु भेरो ॿीहर पंजाब जो वॾो वज़ीर चूंडिजी वियो आहे। अहम खबर है। असां शेयर कयूं पिया पंजाब असेंबली में वॾे वज़ीर जी चूंड थी आहे। नून लीग अॻवान हमज़ा शहबाज़ हिकु भेरो ॿीहर पंजाब जो वॾो वज़ीर चूंडिजी वियो आहे। नतीजनि जो ऐलान थी चुको आहे। अवांखे आगाह कयूं पिया नून लीग अॻवान हमज़ा शहबाज़ पंजाब जो वॾो वज़ीर। Directions to the members of the Provincial Assembly of Punjab belonging to Pakistan Muslim League. Dear sir, election for the office of Chief Minister Punjab is scheduled to be held on July 22nd, 2022. As party head of Pakistan Muslim League, I have issued directions to all my provincial members named herein below to cast their votes in favor of Mohammad Hamza Shehbaz Sharif. Wait letter. आप खामोश रहें, मैंने आपको खामोश के लिए कहा है, खामोश रहें. And copies of the same enclosed herewith for ready reference and as proof of directions issued by me as stand herein above. Hafiz Amar Yasir, MPA PP 224 PML. Shuja Nawaz, MPA PP 28 PML. Mohammad Abdullah Wadaj, MPA PP 29 PML. Mr. Parvez Elahi, MPA PPL 30 PML.
मोहम्मद रिजवान MPA PP 41 PML, साजिद अहमद खान PP 67 PMLN, एहसानुल्लाह चौधरी PP 249 PML, मोहम्मद अफजल MPA PP 250 PML, बिस्मा चौधरी MPA PP W 361 PML, खतीजा उमर MPA PPW 362 PML। इस लेटर के मुताबिक अकॉर्डिंग टू द रूलिंग ऑफ द सुप्रीम कोर्ट जितने भी वोट PMLN के कास्ट हुए हैं वो रिजेक्ट होते हैं। PML कास्ट के 10 वोट रिजेक्ट होते हैं। और मैं मीनवाइल अनाउंस करूं कि इस टाइम 10 वोट खत्म होने के बाद, जी राजा साहब आप बात करना चाहेंगे? मैडम आप बैठे, राजा साहब ने पहले बात करनी है, राजा साहब बात करेंगे। सर जी राजा साहब आप प्लीज, शुक्रिया जनाब, नो क्रॉस टॉक प्लीज, राजा साहब को बात करने दें। जनाब स्पीकर जी मैं जनाब की तवज्जो मबजूल करवाना चाहता हूं 63A की तरफ। यार ये लाइट जरा एक साइड पे कर दें, यार लाइट एक साइड पे कर दें। यार आप आगे से जनाब स्पीकर वोट की डायरेक्शन देने के लिए किसको हक हासिल है? कानून और आइन के मुताबिक हक हासिल है द पार्टी चीफ, पार्लियामेंट्री लीडर। सर आप पढ़ें, पार्टी चीफ आप पढ़ें सर, द पार्टी चीफ आप पढ़ लें उसको। जी मैं पढ़ता हूं, आप पढ़ लें, मैं अभी पार्टी चीफ, मैं अभी पढ़ता हूं। जनाब स्पीकर 63A 1 का B, votes or abstains from the voting in the house contrary to any direction issued by the parliamentary party to which he belongs। पार्लियामेंट्री पार्टी का सरबराह जो है वो चौधरी साजिद है, उन्होंने डायरेक्शन देनी थी। सर मेरी आप कोर्ट के ऑर्डर्स पढ़ें, जो कोर्ट ने ऑर्डर्स दिए, जनाब स्पीकर आप कोर्ट के ऑर्डर्स पढ़ें, मेरी पूरी बात सुन ले, आप कोर्ट के ऑर्डर्स पढ़ें, मैं पूरी बात सुन। जी राजा साहब जी सर जी आप प्लीज कोर्ट के ऑर्डर्स पढ़ें। आप सर मेरी बात सुन लेना, जो मैंने बात करनी है 17 जी राजा साहब। अब मैं गुजारिश ये कर रहा हूं कि कल इनकी PMLQ की पार्लियामेंट्री पार्टी का इजलास हुआ जिसमें इन्होंने बाकायदा फैसला किया कि इन्होंने वोट जो है चौधरी परवेज इलाही साहब के हक में दे दे। अब आपके फैसले के मुताबिक आप तो कैंडिडेट का कैंडिडेचर ही खत्म कर रहे हैं। चौधरी परवेज इलाही खुद अपने आप को वोट नहीं दे सकता। मेरी बात सुन ले, मेरी बात सुन ले। इसमें PML सर उनको इख्तियार ही नहीं आ सकता, ये लेटर है मेरे उनको पास, इख्तियार ही नहीं आ सकता। ये मेरा कैसे इख्तियार नहीं इसके मुताबिक इख्तियार है। और सर, मैंने राजा साहब मैंने मेरी बात सुने, राजा साहब प्लीज ट्राई टू लिसन। इस लेटर के मुताबिक मैंने चौधरी शुजात साहब से फोन पे मैंने पूछा, उन्होंने कहा कि 3 मरतबा उन्होंने कहा जी बिल्कुल ये ओके है, लेटर बिल्कुल मैंने दिया। एज ए पार्टी चीफ उन्होंने लेटर दिया। आप नहीं पूछ सकते, एज ए पार्टी चीफ उन्होंने लेटर दिया। मेरी बात सुन ले, मैं आपकी बात सुन चुका हूं। मेरी बात सुन ले, जो फाइल आपको हमने दी है जिसमें पार्लियामेंट्री पार्टी का फैसला मौजूद है, नंबर 1, नंबर 2 में अर्ज ये करना चाहता हूं कि सर आप कैसे ये फैसला कर सकते हैं कि फलां बंदा वोट दे सकता है या फलां वोट नहीं दे सकता? आपके पास सुप्रीम कोर्ट के ऑर्डर्स के मुताबिक मैं काम कर रहा हूं यहाँ पे। आपको मैं सुप्रीम कोर्ट के ऑर्डर्स के मुताबिक यहाँ पे सुप्रीम कोर्ट के ऑर्डर्स के मुताबिक मैं काम कर रहा हूं। आप 63A पढ़ ले और उसमें यह पढ़े कि सुप्रीम कोर्ट ने क्या कहा हुआ है। जब सुप्रीम कोर्ट ने रूलिंग दी, जो लोग डीसीट हुए उनके क्या रूलिंग दी आपने पढ़ा उसमें? आपने पढ़ा उसमें? आपने क्या पढ़ा है? मैंने पढ़ा, आपने कुछ नहीं पढ़ा। मैंने पढ़ा है आपको देता हूं। लोग हमारे ये सुप्रीम कोर्ट के ऑर्डर्स हैं। सर आप मेरे साथ बहस न करें, मेरी बात सुन लें। मैं आपसे बहस नहीं करना चाह रहा। मैं अर्ज ये करना चाहता हूं कि जो लोग 20 डीसीट हुए थे वो हमारे रेफरेंस में हुए और हमने रेफरेंस जो है पार्लियामेंट्री पार्टी के सरबराह की तरफ से रेफरेंस फाइल किया था। मेरे पास ना रेफरेंस है ना कुछ है। मैंने चौधरी शुजात साहब ने मुझे कहा, मैंने वो मुजाज ही नहीं है। ही इज द पार्टी चीफ। वो मुजाज ही नहीं है, वो है नहीं मजाज है। मेरी उनसे बात हुई है। मैं कह रहा हूं वो मजाज नहीं है, पार्टी चीफ उनसे बात हुई है। पार्टी का हेड मजाज है इस बात का। और दूसरी बात, फॉर द डिटेल रीजन टू फॉलो इन टर्म्स ऑफ ऑर्डर ऑफ ऑनरेबल सुप्रीम कोर्ट डेटेड 17/5/2022 passed in presidential reference number 1 or 2022 and CP number 2/2022 and 9/2022 and
consequent to the directions issued to the members of the Pakistan Muslim League and received by me from the head of Pakistan Muslim League, I hereby disregard and exclude the votes of Pakistan Muslim League vote in favor of चौधरी परवेज लाई। कर नहीं सकते। मैं कर सकता हूं। मैं अगर if you want to challenge, आप बेशक जाके चैलेंज करेंगे, लेकिन आप कर नहीं सकते। As the constituent minister Hamza Shehbaz Sharif is declared as the returned candidate for office of chief minister, having received majority votes of members present and voting in terms of first proviso to clause 4 of article 130 of the constitution, proviso to sub rule 3 of rule 20 of the rules of procedure of the provincial assembly of Punjab 1997। आप सारा गलत पढ़ रहे हैं। मैं बिल्कुल ठीक पढ़ रहा हूं। बिल्कुल गलत पढ़ रहे हैं आप। चुनाके मैंने अपना ऑर्डर सुना दिए। चुनाके ये इजलास अदालती अहकामात के मुताबिक वज़ीर आला के इंतखाब के लिए था और आज इसके इजलास की कार्रवाई के मुकम्मल हुई, लिहाजा अब ये इजलास पर रोक किया जाता है। पंजाब असेंबली का नाज़िया के आगा कहीं पर डिप्टी स्पीकर काफ लीग जा परवेज लाई जा में वोट रद्द करे छॾिया। परवेज लाई के 186 वोट ऐं हमज़ा शहबाज के 179 वोट कास्ट थिया। डिप्टी स्पीकर जो चवण आहे चौधरी शुजात हुसैन जे खत तहत काफ लीग जा वोट रद्द करियान थो। काफ लीग जा वोट रद्द थियण बाद हमज़ा शहबाज हिकु भेरो ॿीहर पंजाब जो वॾो वज़ीर चूंडिजी वियो। नून लीग अॻवान हमज़ा शहबाज हिकु भेरो ॿीहर पंजाब जो वॾो वज़ीर चूंडिजी वियो। असां अहम ख़बर शामिल शेयर कयूं पिया। नून लीग अॻवान हमज़ा शहबाज हिकु भेरो ॿीहर पंजाब जो वॾो वज़ीर चूंडिजी वियो आहे। पंजाब असेंबली में वॾे वज़ीर जी चूंड थी आहे, जंहिंमें हमज़ा शहबाज हिकु भेरो ॿीहर पंजाब जो वॾो वज़ीर चूंडिजी वियो आहे। अव्हांखे आगाह कयूं पिया नून लीग अॻवान हमज़ा शहबाज हिकु भेरो ॿीहर पंजाब जो वॾो वज़ीर चूंडिजी वियो आहे। नून लीग अॻवान हमज़ा शहबाज हिकु भेरो ॿीहर पंजाब जो वॾो वज़ीर चूंडिजी वियो आहे। अव्हांखे अहम ख़बर बाबति आगाह कयूं पिया। पंजाब असेंबली में वॾे वज़ीर जी चूंड थी आहे। इहा अहम ख़बर आहे, असां शेयर कयूं पिया। नून लीग अॻवान हमज़ा शहबाज हिकु भेरो ॿीहर पंजाब जो वॾो वज़ीर चूंडिजी वियो आहे। असां अहम ख़बर बाबति अव्हांखे आगाह कयूं पिया। पंजाब असेंबली में वॾे वज़ीर जी चूंड थी आहे, जिते पंजाब जो वॾो वज़ीर हिकु भेरो ॿीहर हमज़ा शहबाज चूंडिजी वियो आहे। डिप्टी स्पीकर काफ लीग जा परवेज़ लाई जे हक़ में कास्ट कयल वोट रद्द करे छॾिया। परवेज़ लाई के 186 वोट ऐं हमज़ा शहबाज के 179 वोट कास्ट थिया आहिनि। डिप्टी स्पीकर जो चवण आहे चौधरी शुजात हुसैन जे ख़त तहत काफ लीग जा वोट रद्द करियां थो। काफ लीग जा वोट रद्द थियण बाद हमज़ा शहबाज के 3 वोटनि जी सरसी हासिल आहे। डिप्टी स्पीकर काफ लीग जा वोट परवेज़ लाई जे हक़ में कास्ट कयल वोट रद्द करे छॾिया आहिनि। परवेज़ लाई के हमज़ा शहबाज हिकु भेरो ॿीहर पंजाब जो वॾो वज़ीर चूंडिजी वियो। नून लीग अॻवान हमज़ा शहबाज हिकु भेरो ॿीहर पंजाब जो वॾो वज़ीर चूंडिजी वियो आहे। असां अहम ख़बर आहे शेयर कयूं पिया। नून लीग अॻवान हमज़ा शहबाज हिकु भेरो ॿीहर पंजाब जो वॾो वज़ीर चूंडिजी वियो आहे। पंजाब असेंबली में वॾे वज़ीर जी चूंड थी आहे। अहम ख़बर असां शेयर कयूं पिया। नून लीग अॻवान हमज़ा शहबाज हिकु भेरो ॿीहर पंजाब जो वॾो वज़ीर चूंडिजी वियो आहे। काफ लीग जा परवेज़ लाई जे हक़ में आयल वोट डिप्टी स्पीकर रद्द करे छॾिया आहिनि। काफ लीग जे वोट रद्द थियण खां पोइ हमज़ा शहबाज 3 वोटनि जी सरसी सां पंजाब जो वॾो वज़ीर चूंडिजी वियो आहे। अहम ख़बर असां शेयर कयूं पिया। नून लीग अॻवान हमज़ा शहबाज हिकु भेरो ॿीहर पंजाब जो वॾो वज़ीर चूंडिजी वियो आहे। डिप्टी स्पीकर नतीजा ॿुधाए छॾिया। परवेज़ लाई के 186 वोट ऐं हमज़ा शहबाज के 179 वोट थिया। चौधरी शुजात हुसैन जे खत तहत काफ लीग जा वोट रद्द करिया थो। डिप्टी स्पीकर जो इहो चवणु आहे। डिप्टी स्पीकर काफ लीग जा परवेज़ लाई जे हक़ में कास्ट कयल वोट रद्द करे छॾिया। परवेज़ लाई के 186 वोट ऐं हमज़ा शहबाज के 179 वोट कास्ट थिया। चौधरी शुजात हुसैन जे खत तहत काफ लीग जा वोट रद्द करियां थो। डिप्टी स्पीकर पंजाब जे वॾे वज़ीर जी चूंड जा नतीजा ॿुधाए छॾिया। नून लीग अॻवान हमज़ा शहबाज हिकु भेरो ॿीहर पंजाब जो वॾो वज़ीर चूंडिजी वियो आहे। नून लीग अॻवान हमज़ा शहबाज हिकु भेरो ॿीहर पंजाब जो वॾो वज़ीर चूंडिजी वियो आहे। इहा अहम ख़बर असां शेयर कयूं पिया। नून लीग अॻवान हमज़ा शहबाज हिकु भेरो ॿीहर पंजाब जो वॾो वज़ीर चूंडिजी वियो।
नून लीग अॻवान हमज़ा शहबाज़ हिकु भेरो ॿीहर पंजाब जो वॾो वज़ीर चूंडिजी वियो आहे। पंजाब असेंबली में वॾे वज़ीर जी चूंड थी आहे, जिते नतीजनि जो ऐलान कयो वियो आहे। डिप्टी स्पीकर पारां नतीजनि जो ऐलान कयो वियो आहे, जिते हमज़ा शहबाज़ हिकु भेरो ॿीहर पंजाब जो वॾो वज़ीर चूंडिजी वियो आहे। नून लीग अॻवान हमज़ा शहबाज़ हिकु भेरो ॿीहर पंजाब जो वॾो वज़ीर चूंडिजी वियो आहे। पंजाब असेंबली में वॾे वज़ीर जी चूंड थी आहे, जिते हमज़ा शहबाज़ हिकु भेरो ॿीहर पंजाब असेंबली में 179 वोट खया आहिनि ऐं मुख़ालिफ़ उम्मीदवार 186 वोट खया, जॾहिं त काफ लीग जा वोट डिप्टी स्पीकर रद्द करे छॾिया आहिनि। परवेज़ इलाही खे 186 वोट ऐं हमज़ा शहबाज़ खे 179 वोट कास्ट थिया आहिनि। चौधरी शुजात हुसैन जे ख़त तहत काफ लीग जा वोट रद्द कया तो डिप्टी स्पीकर जो इहो चवणु। काफ लीग जा वोट रद्द थियण बाद हमज़ा शहबाज़ खे 3 वोटनि जी सरसी हासिल आहे। डिप्टी स्पीकर काफ लीग जा परवेज़ इलाही जे हक़ में कास्ट थियल वोट रद्द करे छॾिया। चौधरी शुजात हुसैन जे ख़त तहत काफ लीग जा वोट रद्द करिया तो डिप्टी स्पीकर जो इहो चवणु आहे। डिप्टी स्पीकर काफ लीग जा परवेज़ इलाही जे हक़ में कास्ट कयल वोट रद्द करे छॾिया। चौधरी शुजात हुसैन जे ख़त तहत काफ लीग जा वोट रद्द कया तो डिप्टी स्पीकर जो इहो चवणु आहे। अहम ख़बर आहे शेयर कयूं पिया नाज़रीन, काफ लीग जा वोट रद्द थियण बाद हमज़ा शहबाज़ पंजाब जो वॾो वज़ीर चूंडिजी वियो आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया, पंजाब असेंबली में वॾे वज़ीर जी चूंड थी आहे, जिते परवेज़ इलाही खे 186 वोट मिलिया ऐं हमज़ा शहबाज़ खे 179 वोट मिलिया, जॾहिं त काफ लीग जा वोट डिप्टी स्पीकर रद्द करे छॾिया।